गोलपिलासा साने बाबत जुडिशियल कमीशन नाडो चीपा ड्राइवर जो बयान कलमबंद कयो वियो आहे। चीपा ड्राइवर तनवीर जुडिशियल कमीशन नाडो पंहिंजो बयान कलमबंद करायो। चीपा ड्राइवर तनवीर ॿुधायो आहे त वाक़िए ॿिए ॾींहुं 10 वॻे गोलपिलासा पहुतो। हुन ॿुधायो त 3 मार्च तां लाथल हिकु लाश इस्पताल मुंतक़िल कयो जेको मुकमल सड़ियल हो। ॿिए ऐं टे फ्लोर जे दरियुनि खे गिड़ लॻल हुई जेका कटे लाश ॿाहिरि कढिया विया। ड्राइवर ॿुधायो त ॿिए ॾींहुं राति जो रेस्क्यू ऑपरेशन शुरू थियो जंहिं बाद अंदरि वञण जी इजाज़त मिली। कंहिं बि जीरे माण्हू खे रेस्क्यू थींदे न ॾिठो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया गोलपिलासा साहनी बाबति जुडिशियल कमीशन नाडो चीपा ड्राइवर जो बयान कलमबंद कयो वियो आहे। चीपा ड्राइवर तनवीर जुडिशियल कमीशन नाडो पंहिंजो बयान कलमबंद करायो। ड्राइवर तनवीर ॿुधायो आहे त वाक़िए जे ॿिए ॾींहुं 10 वॻे गोलपिलासा पहुतो। हुन ॿुधायो त 3 मार्च तां लाथल हिकु लाश इस्पताल मुंतक़िल कयो जेको मुकमल सड़ियल हो। ॿिए ऐं टे फ्लोर जे दरियुनि खे गिड़ लॻल हुई जेका कटे लाश ॿाहिरि कढिया विया। ड्राइवर ॿुधायो त ॿिए ॾींहुं राति जो रेस्क्यू ऑपरेशन शुरू थियो जंहिं बाद अंदरि वञण जी इजाज़त मिली। कंहिं बि जीरे माण्हू खे रेस्क्यू थींदे न ॾिठो।